मां त चवां थी तव्हां इहा पुलिस जी वर्दी पाईंदा ई न कयो। उन पुलिस जी वर्दीअ में मुंहिंजो साहु वधे। सिंध पुलिस जिंदाबाद, सिंध पुलिस जिंदाबाद, धाड़ेला मुर्दाबाद, दहशतगर्द मुर्दाबाद, सिंध पुलिस जिंदाबाद। ये पुलिस स्टेशन आ तुझे बाबे जी उताक न आहे तोखे शायद सिंध जे वडेरनि जी ताकत जो अंदाज़ो न है। कुत्ता तू सिंध पुलिस जे जवाननि खे कारी वञ। जेको बि ॾोहारियुनि जो साकारी बणजंदो पुलिस जा जवान हुन जा हथ ऐं पेर वढे छॾींदा। अॼु तव्हां आराम कंदो या गश्त या पुलिस जे मुक़ाबले में ईंदो? पुट त छा पर 100 पुट हुजनि हा त सिंध पुलिस ता हिकु हिकु करे कुर्बान करे छॾियो। जीजर मुंहिंजे भाउ मीर खान खे छो गिरफ़्तार कयो अथव? सर इंजीनियर साहब वाज़ियात थियो। लाशन मथा किरन हिक भी न बचे, हिक भी न को भी न बचंदो। सिंध पुलिस जिंदाबाद, दहशतगर्द